रात जो ओचितो अख खुली वञे, कमरे जा आवाज़ साफ़ ॿुधण में अचे, पर हथ पेर न हलन, वात मां आवाज़ न निकिरे ऐं ईअं महसूस थिए ॼण छातीअ ते को ॻरो वज़न रखियल हुजे। अहिड़ी हालत केतिरनि माण्हुनि लाइ इंतिहाई ख़ौफ़नाक हूंदी आहे। माज़ी में घणा माण्हू इन खे जिन्ननि सां ॻंढींदा हुआ, पर तिबी साइंस उन जी हिकु मुख़्तलिफ़ वज़ाहत पेश करे थी। हिन कैफ़ियत खे स्लीप पैरालिसिस चयो वञे थो। इन में दिमाग़ जागी वेंदो आहे, पर जिस्म अञा निंड वारी हालत में हूंदो आहे, जंहिं सबबि माण्हू कुझु वक़्त लाइ हथ पेर या ज़ुबान हलाए नथो सघे। स्लीप पैरालिसिस मरहलो आमतौर निंड मां जागण या निंड अचण जे वक़्तु थींदो आहे ऐं कुझु सेकंड्स खां 1 मिंट ताईं रही सघे थो। इन दौरान माण्हू खे कंहिंजे कमरे में मौजूद हुजण, छातीअ ते वज़न महसूस थियण या साह उसाड़जण जहिड़ा वहम थी सघनि था। ख़ौफ़ एतिरो हूंदो आहे जो माण्हू खे लॻंदो आहे त संदसि आख़िरी वक़्तु वेझो आहे। माहिरनि मूजिबि निंड जी खोट, सुम्हण जा बेतरतीब वक़्त, ज़हनी दबाव ऐं पुठी भर सुम्हण इन कैफ़ियत जा इम्कान वधाए सघनि था। नार्कोलेप्सी जहिड़ियूं निंड सां लाॻापियल बीमारियूं बि इन सां लाॻापियल थी सघनि थियूं। कुझु माण्हुनि में इहो ज़िंदगी में रुॻो हिकु भेरो थींदो आहे, जॾहिं त कुझु माण्हुनि खे बार बार बि थी सघे थो। सुठी ॻाल्हि इहा आहे त स्लीप पैरालिसिस आमतौर ख़तरनाक तिबी हालत न आहे ऐं उन सां मौत वाक़िअ थियण जो को आम ख़तरो न आहे। कैफ़ियत दौरान सभ खां अहम ॻाल्हि घबराइण खां पासो करणु आहे, छो त उहा आर्ज़ी हूंदी आहे ऐं कुझु ई वक़्त में पाण ख़तम थी वेंदी आहे। उन खां बचण लाइ माहिर रोज़ानो 7 खां 9 कलाकनि जी मुनासिब निंड, सुम्हण ऐं जागण जो वक़्तु मुक़ररु रखणु ऐं राति जो मोबाइल या ॿियनि औज़ारनि जो इस्तेमालु घटि करण जी सलाह ॾियनि था। सुम्हण जी जाइ पुरसुकून रखणु, ज़हनी दबाव घटि करणु ऐं पुठी भर सुम्हण बदिरां पासीरो सुम्हण बि मददगार थी सघे थो। जेकॾहिं इहा कैफ़ियत बार बार थिए, निंड सख़्तु मुतासिर थिए या ॾींहं दौरान गैर मामूली निंड अचणु लॻे त डॉक्टर या निंड जे माहिर सां सलाह करणु ज़रूरी आहे। यानी राति जे इन ख़ौफ़नाक तजुर्बे खे लाज़मी तौर कंहिं अजीब ताक़त सां जोड़ण बदिरां उन खे सम्झण ऐं तिबी मदद वठणु वधीक मुनासिब रस्तो आहे।